जदीद तहक़ीक़ में त मौलूदनि जी इब्तिदा कलोड़नि जे दौर खां मिले थी, जॾहिं त सूमरनि जे दौर में सोहरवर्दी बुज़ुर्गनि जी सिंध में आमद सां हितां जी दरगाहुनि ते मौलूद ॻाइण जा पका पुख्ता सबूत पिणु मौजूद आहिनि। हिन वक़्तु महफ़िल समा में कवालीअ सां गॾु मौलूद पिणु चया वेंदा हुआ। साईं, मौलूद जी तारीख़ एतिरी क़दीम एतिरी पुराणी आहे जेतिरी वाईअ जी तारीख़ क़दीम, काफ़ीअ जी तारीख़ क़दीम आहे। जीअं त असांजी सिंध जी तारीख़ बि काफ़ी क़दीम आहे। जीअं असांजे सिंधी सकाफ़त में इहो रहियो आहे त जॾहिं असांजो ॿारु ॼमंदो आहे त घर में मायूं सेरा वग़ैरह चवंदियूं आहिनि, पर जॾहिं खां जीअं त हिते इस्लाम आयो त असां उन्हनि सहरनि खे पंहिंजे नबी साईं जे विलादत सां मनसूब करे छॾियो ऐं उन्हनि जी विलादत सां उहे मौलूद वग़ैरह चवणु लॻासीं। आगाठनि हवालनि मां 7वीं सदी हिजरीअ में सहरवर्दी बुज़ुर्गनि जे अक़ीदतमंदनि, दरवेशनि ऐं उन्हनि जी महफ़िलनि जेके थींदियूं हुयूं उन्हनि में सिंधी शाइर दरवेश पंहिंजो कलाम पेश कंदा हुआ। उनखां पोइ जीअं त 11वीं सदी हिजरीअ में जेके हवाला असांखे मिलनि था त सिंधी इल्मी दर्सगाहुनि इल्म में घणी तरक़ी कई ऐं उन वक़्त खां वठी मौलूदनि जूं जेके महफ़िलूं समान वारियूं थींदियूं हुयूं उन में मौलूदनि हिकिड़ी ख़ासि पंहिंजी हैसियत वरिती ऐं हिकिड़ियूं अलॻि महफ़िलूं थियणु लॻियूं हुयूं। ईअं ई 11वीं सदीअ जे हिजरीअ जो म्यूं शाह इनायत रिज़वी पंहिंजे कलाम में मौलूद जो लफ़्ज़ ज़िक्र कयो ऐं पंहिंजी चयल हिकु वाईअ जो नालो बि मौलूद रखियो अथसि। ऐं ॿियो अब्दुर्रऊफ़ भट्टी बि आहे, मखदूम बि आहे, काफ़ी अहिड़ा शाइर जेके अवाइली इन्हनि में सो मिले थो, उन्हनि जो नालो मिले थो। मौलूदनि जे ॻाइण में हिकु ख़ासि ॻाल्हि जेका नोट कई वेंदी आहे त मौलूदाई तमामु हाई पिच ते यानी मथे सुरनि में ॻाईंदा आहिनि, जंहिं लाइ यकीनन उन्हनि खे वॾी रियाज़त जी ज़रूरत पेश ईंदी हूंदी। हू इन आवाज़ खे कहिड़े रीत मथे खणी वञनि था। आवाज़ में 3 मेन फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो त रेस्पिरेटरी सिस्टम आहे असांजो, उन खां पोइ फोनेटरी सिस्टम आहे, उन खां पोइ रेज़ोनेंस आहे। 3 सेगमेंट्स आहिनि मौलूदनि में। जीअं त आवाज़ जी जेका शिदत आहे उहा इंतिहाई घणी हूंदी आहे। हाणे इहो सॼो डिपेंड थो करे त उन पर्सन्स जे फेफड़नि जे अंदरि जेका हवा खे मथे कढण जी सलाहियत आहे उहा केतिरी आहे। आम तौर ते जेको एडल्ट ह्यूमन बींग्स आहे त उन जे फेफड़नि जे अंदरि जेका एयर जी कैपेबिलिटी आहे उहा 5 लीटर थिए थी। नंढो ॿारु आहे त सपोज़ की हुन में 1 लीटर आहे, का लेडीज़ आहे, वुमेन आहे त हुन में घटि थिए थो। हाणे इहो सॼो डिपेंड थो करे त पहिरीं प्रेशर सां तव्हां जेका हवा आहे उहा केतिरी कढो था। उन खां पोइ वॉइस बॉक्स आहे जंहिंखे असां वोकल कार्ड्स चवंदा आहियूं। वॉइस बॉक्स मां जॾहिं एयर फ्लो थिए थी त पोइ असांजो रेज़ोनेंस आहे जंहिंमें असांजी ओरल कैविटी अची वई, नेज़ल कैविटी अची वई। सपोज़ कयो त जेकॾहिं असां नक खे बंदि करे ऐं वात जे ज़रिए आवाज़ु कढंदासीं त उहो आवाज़ जो लहजो धीमो हूंदो। हाणे जेके मौलूद आई आहिनि उहे जीअं त आवाज़ खे घणो मथे था सघनि त लाज़मी आहे त कुझु प्रैक्टिस बि आहिनि ऐं कुदरती तरह सां उन्हनि जे लंग्स में जेका एबिलिटी आहे एयर खे एक्ज़ेल करण जी उहा वधीक हुजे थी त आम माण्हू जे भेट में उहो वधीक सुर खे या आवाज़ खे मथे खणी सघनि था। सिंध जी जोग्राफियाई लिहाज़ खां मौलूद पढ़ण जा ढंग अलॻि आहिनि। उत्तर, विचोले ऐं लाड़ में निराले अंदाज़ सां मौलूद ॻाया वञनि था। उत्तर ऐं विचोले जो मौलूद जे हवाले रिवायतुनि में घणियूं हिक जहिड़ायूं मौजूद आहिनि। मौलूदाई अकेले सिर या जोड़ में मौलूद ख्वानी कनि, किथे टोले जी सूरत में बि गॾिजी मौलूद पढ़नि, जॾहिं त लाड़ में घणो करे ॿारनि जी सूरत ठाहे मौलूद पढ़िया वेंदा आहिनि। इन तरीक़े में हिकु अॻवान ऐं ॿिया उन जा झेली हूंदा आहिनि। उत्तर तोड़े लाड़ में मौलूदनि जी महफ़िल हिकु गॾियल रिवायत हूंदी आहे त महफ़िल जी शुरूआत तिलावत कलाम पाक खां कई वेंदी आहे। आगाटे ज़माने में जेके मौलूद हूंदा हुआ असांजे सिंध सुवारीअ में उन्हनि जो तरीक़ेकार ऐं मौजूदा दौर में जेको तरीक़ेकार आहे उहो इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे, जुदा थी वियो आहे। हिन में चेंजिंग घणी थी वई आहे। सबबु इहो आहे त हिकिड़ी शयूं अहिड़ियूं हुयूं जेके असांजे रीतियूं रस्मुनि रिवाजुनि मुताबिक़ अंदाज़ उनजो थिए पियो ऐं पोइ मौलूद जी जेका तरवीज थी आहे उहा बि इन बेस ते थी आहे। जीअं असांजे समाज में जॾहिं बि को अहिड़ो ख़ुशीअ जो मौक़ो थिए पोइ ख़ुशूसी तौर ते ॿारु को ॼमे या कंहिंजी शादी ब्याह थिए त सेहरा चया वेंदा। पोइ सेहरा जेके चया वेंदा उन में समूरा माण्हू औरतूं गॾियल हूंदा। पर पोइ उन अंदाज़ ते जॾहिं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र थिए थो या नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत माण्हू जे दिलि में पैदा थिए थी, पोइ उन जो इज़हार करण लाइ उहो को शेर
पंहिंजी ज़बान सां उचारे थो त उन जो बि हिकिड़ो ख़ुशीअ जो अंदाज़ आहे। पोइ अॻे ज़माने में अहिड़े क़िस्म जी जेके मजलिस हूंदियूं जेके मौलूदनि जे लाइ हूंदियूं हुयूं उन्हनि में समूरा माण्हू गॾिजी टोलियुनि में वेही मौलूद चवंदा हुया। उन जी हिकिड़ी रुहानियत असरु हुयो। उन्हनि में हिकिड़ो फिक्सेशन टाइमिंग हुई त भई को हिकिड़ो उनजो रहबर थींदो हो ऐं 4 ॼणा उन सां गॾु ॿिया हूंदा, वरी उहो चवंदो हो, ॿिया उन सां दोहराईंदा रहंदा हुया। इहो असांजी हिकिड़ी फितरी लिहाज़ सां असांजे समाज मुआशिरे तरीक़ेकार हो। जीअं सेहरा गॾियल चवंदा त मौलूद बि गॾियल चवंदा हुआ। लेकिन मौजूदा दौर में हाणे ईअं थियो आहे त इनफरादियत घणी वधी वई आहे, टेक्नोलॉजी घणी अची वियूं आहिनि हलियूं। उहो गॾु हुजणु ऐं गॾु करे बयानु करणु हींअर किथे किथे अहिड़नि इलाइक़नि में आहे जेके पराया आहिनि, ॾूरा इलाइक़ा आहिनि, जे थर जा इलाइक़ा या ॿिया इलाइक़ा इन पासे या जिते गॾियल माण्हू अञा टेक्नोलॉजी खां परे था रहनि, उन्हनि माण्हुनि अॼु बि उते उहा शइ क़ाइमु रखी आहे गॾिजी मौलूद चवण जी। लेकिन मौजूदा दौर में जीअं साइंटिफिक दौर थी वियो हलियो ऐं पोइ रिकॉर्डिंग इहे समूरी शयूं उन्हनि में अकेला बि ऐं को माण्हू अकेलो वेही रिकॉर्ड थो कराए त पोइ उन हिसाब करे उन में शाइरी में फ़र्क़ु अची वियो हलियो, अंदाज़ में फ़र्क़ु अची वियो हलियो त भई मुख़्तलिफ़ अंदाज़नि जा माण्हू आहिनि। उहे मुख़्तलिफ़ अंदाज़ में जीअं त भई म्यूज़िशियन वधी वई आहे हली, माण्हू साज़ जा घणा तरफ़ राग़िब थी विया आहिनि त मौलूदनि में माण्हुनि उहा गॾण जी कोशिशि कई आहे त भई हाणे नातूं बि थियनि, मौलूद बि थिए, उन में साज़ सुरूद बि हुजे। अहिड़े क़िस्म जी जेका सो जीअं जीअं दुनिया अॻिते वधंदी थी वञे उहे माण्हू साज़ म्यूज़िक लाड़ो था कनि पिया त वरी इन शइ में बि उहा दख़ल अंदाज़ी करे उन्हनि इहा शामिलु करे छॾी आहे। लेकिन अॻे इहा न हुई। इन खां अॻे छा थींदो, बुज़ुर्गनि जी मजलिस हूंदी हुई, उते समाज जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो हो, समाज थींदी, कवाली थींदी, उन्हनि शयुनि में बि साज़ न हूंदो हो। पर हलंदे दौर असां ॾिसूं था त उन्हनि में बि साज़ अची वियो हलियो। माण्हू जेको आहे सो जेके बि म्यूज़िशियन जी शयूं इस्तेमालु करे थो पियो त अॼोके ज़माने में इन सबबु इहो आहे त भई साइंटिफिक शयूं घणी थी वियूं आहिनि, माण्हुनि जा रुझान ख़्याल मुख़्तलिफ़ थी विया आहिनि। पोइ इन करे उन्हनि मौलूदनि में बि इहे शयूं इस्तेमालु थी कयूं वञनि ऐं पुराणे वक़्त वारे जेके तरीक़ेकार आहिनि उन्हनि खां माण्हू पुठिते थी वियो हलियो। मौलूदनि में जंहिं वक़्तु नामियारनि शाइरनि जो ज़िक्र निकिरे थो त मौजूदा दौर जो तमामु वॾो शाइर हाजी ग़ुलाम नबी महेसर जो नालो बे इख़्तियार यादि अची वञे थो। हाजी ग़ुलाम नबी महेसर जा मौलूदनि जे मौज़ूअ ते केतिरा ई किताब पिणु शाया थी चुका आहिनि। मौलूद जे ॿियनि मशहूर शाइरनि में हाजी अहमद मल्हा, मखदूम तालिबुल मौला, कलीज बेग मिर्ज़ा असद, मामूर यूसुफ़ाणी, हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना, अब्दुल्ला अब्द चांडियो ऐं अता मोहम्मद हामी शामिल आहिनि। जॾहिं त मौलूदाउनि में हाजी लीमो फ़कीर, हाजी जानण फ़कीर, अब्दुल हक ताहिरी, महबूब अली शेख, हाजी इमदादुल्ला कुल पोटो ऐं ॿिया तमामु घणा मशहूर आहिनि। मौजूदा दौर में जिते टेप रिकॉर्डनि मौलूद जी सिन्फ़ खे तमामु घणी हथी वठाई, उते हाणे उन जी जाइ ते सोशल मीडिया अची वई आहे। सोशल मीडिया जे ज़रिए नौजवान मौलूदनि खे वॾे पैमाने ते प्रमोट कनि पिया, जेको अमल पिणु मौलूदनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ ख़ुशि आईंदा आहे। चई सघिजे थो त मौलूद जी सिन्फ़ जी छाकाणि त पाण करीम जी तौसीफ़ ऐं सना बाबति आहे त जहिड़ी रीति पाक पैगंबर जो ज़िक्र ता क़यामत ताईं रहंदो, त ही सिन्फ़ पिणु क़यामत ताईं मुसलमाननि लाइ एहतराम जो ज़रियो बणियनि। आयो महीने और सजे बारी म्याला, आयो महीने और सजे बारी म्याला, आयो महीने और सजे बारी म्याला, आयो महीने और सजे बारी म्याला। ओ सुमर रात सोराणो ला, ओ सुमर रात सोराणो ला, भली आयो सैयद सियाणो, भली आयो सैयद सियाणो ला। ओ सजण साह कैसी बाणो ला, ओ सैयद साह कैसी बाणो ला।
जी नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में असां ॾिठोसीं त हुज़ूर साईं जी साराह सना जेकी आहे उन में केतिरो न आवाज़ में मिठास आहे ऐं हर मोमिन जेको आहे इन सना ते मौलूद शरीफ़ ते झूमियूं थिए पियो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। कैमरामैन इरफान ऐं परवेज़ अलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ ठारूशा।